आउं ज़ाहिद आबड़ो पंहिंजे प्रोग्राम सूरत हाल में पंहिंजे पैनलिस्ट ग़ुलाम नबी सुमरो साहब ऐं अनवर काज़ी जिन सां गॾु अॼु असांजे प्रोग्राम में असीं कोशिशि कंदासीं त ॿिनि अहम इशूज़ ते तव्हांखे इंसाइट ॾियूं ऐं मुख़्तलिफ़ जेके आहिनि से सवाल पुछी उन्हनि जी जेका हिसा सूरत हाल मालूम करण जी कोशिशि कयूं। हिकिड़ो त बैन अल-अक़वामी तौर ते जेका सूरत हाल गंभीर थींदी वञे, रशिया ऐं यूक्रेन जे विच में जेका जंग वारी सूरत हाल आहे उन जे मुख़्तलिफ़ पासनि खे असां जाचण जी कोशिशि कंदासीं त आख़िर उहा सूरत हाल जेका आहे उहा बैन अल-अक़वामी तौर ते ॿियनि मुल्कनि सां गॾोगॾु पाकिस्तान ते पंहिंजा कहिड़ा असर छॾींदी। उनखां अलावा कराची सां गॾोगॾु सॼी सिंध में स्ट्रीट क्राइम तेज़ी सां जेको आहे सो वधी रहियो आहे, उन जा कहिड़ा सबब आहिनि ऐं आख़िर उन जो हल छा आहे। अचो त पंहिंजो पहिरियों सुवाल सुमरो साहब खां पुछूं। सुमरो साहब, मुंहिंजो पहिरियों सुवाल तव्हां खां आहे त यूक्रेन जो झेड़ो आख़िर छा ते आहे? महिरबानी। अवांजो सवाल रूस ऐं यूक्रेन जो ताज़ो जेको कॉन्फ्लिक्ट आहे उन जे सिलसिले में आहे। उनखे तमामु ॼाहनि जो पस मंज़र आहे, पर अॼोकी ॻाल्हि जेकॾहिं कजे थी त अॼु जी जेका पोज़ीशन आहे ऐं सॼी दुनिया जेका आहे उहा तशवीश में आहे त रूस यूक्रेन ते हमला शुरू करे छॾिया आहिनि। कीव ऐं ॾाखिणे यूक्रेन में जेको इलाइक़ो आहे जिते रूसी हिमायत याफ़्ता बाग़ी एक्टिव आहिनि, उते बमनि जा धमाका थिया आहिनि ऐं यूक्रेन जे सरबराह मुल्क में मार्शल लॉ लागू करे छॾियो आहे। हाणे मोटूं था त तव्हांजो जेको सुवालु आहे त कॉन्फ्लिक्ट छा आहे, त यूक्रेन भी उन्हनि मुल्कनि मां आहे जेके यूनाइटेड सोवियत सोशलिस्ट रिपब्लिक जो हिसो रहिया आहिनि। जॾहिं 1991 में सोवियत रूस जे इनेदाम खां पोइ जेके बि मुल्क आज़ादु थिया उन्हनि में यूक्रेन बि आहे ऐं पर अवाइली जेके मुल्क आज़ादु थिया उन में लेटविया, एस्टोनिया ऐं मालदीवा। उन खां पोइ अॻिते हली 91 में सभु मुल्क आज़ादु थिया ऐं पोइ रूस इहा कोशिशि कंदो रहियो त आज़ादी खां पोइ बि इहा कोशिशि कजे त इहे मुल्क जेके आहिनि उहे हिकिड़े जमायत जे तौर ते या रशियन वफ़ाक़ में त न पर रूस जे असर जे हेठि हुजनि, पर थियणो ईअं न आहे। हाणे यूक्रेन जेको आहे उहो शाहूकार मुल्क बि आहे, इन करे जो उहो फूड जी पैदावार बि कंदड़ आहे ऐं कणिक जी पैदावार बि कंदड़ आहे, गैस ऐं पेट्रोल में शाहूकार आहे। ताज़ो पाकिस्तान यूक्रेन खां कणिक इम्पोर्ट कई जॾहिं असां वटि कणिक जो प्रॉब्लम थियो त यूक्रेन जेको आहे उहो मग़रब खे छाकाणि जो वेझो आहे ऐं तुर्की खे बि वेझो आहे, पोलैंड खे बि वेझो आहे, मालदीवा, एस्टोनिया ऐं लेटविया खे बि वेझो आहे। हाणे इहे सभु मुल्क चाहिनि था त नेटो में शामिलु थी वञे यूक्रेन ऐं यूक्रेन जेको आहे उहो यूरोपीय यूनियन में बि शामिलु थी वञे। जेका ॻाल्हि जेका आहे उहा रशिया जा ऐं रूस जा जेके मफ़ादात आहिनि, रूस उन जे मफ़ादात जे ख़िलाफ़ु सम्झे थो इन ॻाल्हि खे। उन करे 2014 में बि यूक्रेन ऐं रूस कॉन्फ्लिक्ट रहियो आहे। उन जो नुक़सानु यूक्रेन खे इहो पियो त यूक्रेन क्रीमिया जेको जज़ीरो हो उहो रूस यूक्रेन खां वठी फॿाइण में कामयाबु थी वियो। हिन दफ़े टियों ॾींहुं हिकिड़ी ॾाढी अजब जहिड़ी ॻाल्हि थी आहे। दुनिया दरअसल छा आहे उनखे मञे कोन थी ऐं अॻिते हली सिक्योरिटी काउंसिल उन लाइ छा थी करे, सलामती अक़वाम मुतहदा जी सलामती काउंसिल उन लाइ छा थी करे, मग़रबी मुल्क उन लाइ छा था कनि, पर लुहांस्क ऐं डोनेत्स्क जेके यूक्रेन जा ॾाखिणा ऐं मशरिक़ी इलाइक़ा आहिनि जिते रशियन बाग़ी 2014 खां वठी उते ऑपरेट था कनि ऐं हिकु तरह सां यूक्रेन जी हुकूमत उते ॼण हुई कोन, उहे ॿरातूं अॻे सोवियत यूनियन ऐलान कयो त इहे यूक्रेन जो हिसो कोन आहिनि, इहो आज़ादु मुल्क आहे ऐं असीं उनखे तस्लीम था करियूं। रूस जे नुक़्ते नज़र सां 2 ॾींहंनि जे अंदरि हिकिड़ो नओं मुल्क वजूद में अची चुको आहे।
असीं सभु हैरान पिया थियूं ऐं हैरान थियण जी ॻाल्हि आहे त हीअ जेका अक़वाम आलम जी जमायत आहे उन में मशरक़ी यूक्रेन ते मुश्तमिल जेके मूं इलाइक़ा चया उन्हनि ते मुश्तमिल हिकिड़ो मुल्क वजूद में अची चुको आहे ऐं रशिया छाकाणि जो मिलिट्री पावर रहियो आहे ऐं एटॉमिक पावर आहे उन जे साम्हूं यूक्रेन या जॉर्जिया सां बि मामला रहिया आहिनि पर यूक्रेन उन जे साम्हूं फ़ौजी ताक़त उन जी तमामु घटि आहे अमेरिका या मग़रब जेको आहे उहो यूक्रेन जो हिमायती आहे त उहो उन जे वेझो अचे पर छाकाणि जो रशिया पंहिंजी वारदात चयूं या पंहिंजो कमु जेको आहे न उहो करे वियो आहे ऐं उनखे हा उनजी दादागिरी चइजे ऐं उनजी ताक़त जो इस्तेमालु चइजे ऐं हुन ताक़त जे इस्तेमाल खे पाबंदियुनि जे बावजूदि सैंक्शन जे बावजूदि बैंकुनि ते पाबंदियुनि जे बावजूदि इंडिविजुअल्स जेके वॾा माण्हू आहिनि उन्हनि ते पाबंदियुनि जे बावजूदि अॼु माना इवन अमेरिका ॿियूं पाबंदियूं विझणु वञे पियो ऐं अमेरिकी सदर ख़िताबु करण वारो आहे इन सॼे मसइले ते इन सॼे जे बावजूदि ॿियो हिकिड़ो नओं मुल्क ठाहिण में यूक्रेन मां रूस कामयाबु थी वियो आहे हाणे इहे ज़ख़्म जेके आहिनि उहे तारीख़ जा ज़ख़्म आहिनि अॻिते हली इहे ज़ख़्म कीअं था छुटनि ऐं रशिया यूक्रेन कन्फ्लिक्ट किथे थो वञी दंग करे। अच्छा सोनू साहब हाणे हींअर जेका तव्हां ॻाल्हि ॿुधाई त रशिया जेको आहे सो हिकिड़े नए मुल्क ठाहिण में कामयाबु थी वियो आहे इहा त हिकिड़ी जेका आहे सा रशिया जी दादागिरी बिल्कुलु चइजी पर जेकॾहिं हुन सॼे मामले खे ॾिसिजे त इहो सॼो मामिलो हींअर असांखे किथे बीठल थो नज़र अचे बैन अल-अक़वामी तौर ते इन्हनि ॿिन्ही मुल्कनि जे विच में जेको झेड़ो आहे उन में यकीनन तव्हांजा जेके आहिनि से मुआशी इंट्रस्ट बि हूंदा तव्हांजा सिक्योरिटी जा इंट्रस्ट बि हूंदा बैन अल-अक़वामी तौर ते तव्हांजा जेके लाॻापा आहिनि उन्हनि सभिनी शयुनि में तव्हांखे हींअर मामिलो किथे थो नज़र अचे। जीअं त तव्हांजो सुवालु आहे त हाणे सूरत हाल अॼोके ॾींहं ताईं रशिया ऐं यूक्रेन कन्फ्लिक्ट जी किथे वञी बीठी आहे इनखे वरी बि मतिलबु माना उन इलाइक़े खां शुरू था करियूं ऐं पोइ सॼी दुनिया ते उनजे असरात जो बि जाइज़ो था वठूं त आउं सम्झां थो त दुनिया जी जेकी आलमी लीडरशिप आहे उनखे तव्हां भई ही नेक लीडरशिप आहे ही बद लीडरशिप आहे इन खाने में तव्हां नथा विरहाए सघो पर तव्हां इहो चई सघो था त ही ताक़तवर ऐं ज़हीन लीडरशिप आहे या कोन्हे। त व्लादिमीर पुतिन जेको आहे न उहो उन पंहिंजो पाण खे गुज़िरियल 20 सालनि खां हिकिड़े ज़हीन लीडर जे तौर ते दुनिया में पंहिंजो पाण खे साबित कयो आहे। हिन दफ़े यूक्रेन वारे अटैक में हुन जेको फ़ाइदो वरितो आहे त हुन लुहांसिक ऐं डोनेट्स्क ते जेका पाण तव्हां ॻाल्हि कई त नओं मुल्क बि ठाहियो वियो दादागिरी करे उन सां थियो छा त जेको प्रोग्राम हो यूक्रेन जो त असीं यूरोपीय यूनियन जो हिसो थींदासीं असीं नेटो जो हिसो थींदासीं ऐं छाकाणि जो पोलैंड ऐं तुर्की ऐं लैटविया मालदीविया ऐं इहे मुल्क सभु मतिलबु असां सां वेझा आहिनि ऐं असीं उन्हनि जे वेझो आहियूं ऐं असांजा उथण विहण बि उन्हनि सां सवला आहिनि उन करे आराम सां असीं नाटो जा मेंबर थी सघंदासीं पर लुहांसिक ऐं डोनेट्स्क वारे इन मशरक़ी हिसे खे आज़ादु करण खां पोइ यूक्रेन खे व्लादिमीर पुतिन 600 किलोमीटर नाटो खां परे करे छॾियो आहे यूरोप खां परे करे छॾियो आहे उनजो कारीगराना वार त ॾिसो हाणे अचूं था हा बैन अल-अक़वामी सूरत हाल ते त सॼी जेका मग़रबी दुनिया आहे वेस्टर्न कंट्रीज़ आहिनि अमेरिका आहे यूरोपीय यूनियन आहे पर ख़ासि तौर ते माना बर्तानिया ऐं अमेरिका उहे हालत तशवीश में आहिनि। अक़वाम मुतहिदा बि शायदि पंहिंजो सलामती काउंसिल जो इजलास घुराए त मुल्कनि जे मथां दादागिरियूं ऐं मुल्कनि खे टुकर करणु वारी इहा रवायत जेका गुज़िरियल सदियुनि में हुई जेका हिननि सदियुनि में सवाइ केरेमिया वारे वाक़े जे ॿिए हंधि किथे बि कोन थी उन नई ॻाल्हि खे ऐं नई सूरत हाल खे व्लादिमीर पुतिन जनमु ॾिनो आहे जो हुन राति विच में हिकिड़ो मुल्क ठाहियो आहे अमेरिका ऐं बर्तानिया उन करे उन्हनि ते पाबंदियूं हयूं आहिनि ऐं उन्हनि जे बैंकुनि ते सवेर बि ॻाल्हि कईसीं उन जे इंडिविजुअल्स ते पर अॼु हू चवंदा त असीं वधीक फर्दर सैंक्शन्स हणंदासीं ऐं
अमेरिका ऐं बर्तानिया ऐं वेस्टर्न मुल्क सिर्फ़ु इहो ई करे सघनि था त हू पाबंदियूं करे छॾनि, ट्रेवल बैन करे छॾनि, वापारी तलकात ख़तमु करे छॾनि। ऐं रशिया जी मैशत एतिरी सुठी कोन्हे जेका माना जीअं चइजे जेतिरो सुपर पावर आहे, उन करे अॻिते हली जेकॾहिं रशिया जी मैशत खे हीणो करे था विझनि वेस्ट वारा उनजे ट्रेड ते, उनजे मतिलबु माना उॾामुनि ते, उनजे कंपनियुनि ते बैन जे, त मे बि अॻिते हली रूस खे पंहिंजे नुक़्ते नज़र खे जेको माना इस्तेमारियत वारो हुनजो नुक़्ते नज़र आहे उन तां हटे। पर हाणे जेके माना कंफ्लिक्ट आहे नाउ डेज़ या अॼु ताईं उन छा कयो आहे जो आलमी मार्केट में रुगो नंढी हिकिड़ी ॻाल्हि था करियूं त जीअं मूं अर्ज़ु कयो त असां कणिक जा इम्पोर्ट था आहियूं यूक्रेन खां। हाणे जेकॾहिं ताज़ी का सप्लाई हुजे हा त असांजी त उहा कोन थी सघे हा न, छाकाणि जो मुल्क हालत जंग में हलियो वियो। त ईअं जेका यूरोप खे सप्लाई आहे यूक्रेन मां ऐं यूक्रेन जे थ्रू रशिया जी गैस जी ऐं पेट्रोल जी, त उहा लाज़मी डिस्टर्ब थी आहे। उन करे तेल जो जेको बैरल आहे उहो आलमी मार्केट में $100 खां मथे हलियो वियो आहे। इन जो नतीजो ग़रीब मुल्कनि ते, जेके माना असांजे अवसरंदड़ मुल्क आहिनि, जिनखे माना पेट्रोल जे पैदावार में या तेल जी पैदावार में पाण भरा कोन आहिनि, उन्हनि खे तेल जूं क़ीमतूं वधाइणियूं पवंदियूं, नतीजतन महांगाई वधंदी ऐं उते जे आम माण्हू ते नुक़सानु थींदो। इहो वरी सॼी दुनिया जो माण्हू जेको आहे न उन तेल ऐं गैस जे करे भोॻींदो। यूक्रेन जो ऐं रशिया जो जेको माना आलमी तनाज़ुर आहे उहो आम माण्हुनि ते इहो असरु विझंदो। इवन मतिलबु माना आलमी मार्केट में सोन जो अंश जेको आहे उन जी क़ीमतूं वधी वियूं आहिनि ऐं करंसियूं हेठि मथे थी वियूं आहिनि, स्टॉक मार्केटूं क्रैश थी वियूं आहिनि। त इहा सॼी ॻाल्हि आहे त सॼी दुनिया जी इकानमी जेका आहे न उहा हिन यूक्रेन ऐं रशियन कॉन्फ्लिक्ट लोॾे में विझी छॾी आहे। काज़ी साहिबु, हिन वक़्तु असांजो प्राइम मिनिस्टर इमरान ख़ान रूस जे दौरे ते वियल आहे ऐं अहिड़े टाइम ते वियल आहे जॾहिं रूस यूक्रेन ते हमिलो कयो आहे ऐं उन मां हिकिड़ो ईअं सम्झो त टोड़े उनजो इलाइक़ो हिकिड़ो नओं मुल्क बि ठाहे वरितो आहे। पूरो मग़रिब या पूरो यूरोप जेको आहे उहो रशिया ते काविड़ियल आहे। अहिड़ी सूरत हाल में जॾहिं पाकिस्तान जो PM उते थो वञे त पाकिस्तान जे मुस्तक़बिल ते, पाकिस्तान जी मुआशी हालतुनि ते, पाकिस्तान जी सिक्योरिटी जी सूरत हाल ते कहिड़ा असर पइजी सघनि था? जी महिरबानी। ॾिसो, जॾहिं असांजो मुल्क आज़ादु थियो त उन वक़्त में जेको प्राइम मिनिस्टर साहिबु हुयो लियाकत अली ख़ान, उनखे 2 अहम मुल्क हुया जिन हिननि खे दावत ॾिनी हुई। हिकिड़ो USA हुयो ऐं ॿियो USSR हुई। असां R खे छॾे असां USA में वियासीं ऐं उन वक़्त ई असां हिकिड़े ब्लॉक में वियासीं। उन वक़्त जे हिसाब सां फ़ैसिलो सही न हुयो, तारीख़ ॿुधाए थी पई। ऐं जेकॾहिं असां उन वक़्त में रशियन ब्लॉक में वञूं हा त पोइ वधीक फ़ाइदा थियनि हा ऐं थी सघे थो असांजी जेके जंगियूं थियूं आहिनि इंडिया सां उहे बि न थियनि हा। बहरहाल टाइम गुज़री वियो। बकौल जेका मुहतरमा हुई जे इंटरव्यू पियो कयो रशियन TV जी, त पोयनि ॻाल्हियुनि खे छॾियो, अॻियुनि ॻाल्हियुनि ते अचूं था। हींअर जेको हिन वक़्तु असांजे वज़ीर आज़म साहिब जो दौरो आहे उहो मूंखे उनजो ज़ाती दौरो महसूसु थो थिए, रिएक्टिव दौरो महसूसु थो थिए। हुन पूरी कोशिशि कई त बाइडन सां ॻाल्हि ॿोल थिए, बाइडन ख़बर न आहे छो हिनखे इग्नोर कयो, पोइ ही चाइना, पोइ रशिया। हाणे ही रिएक्टिव दौरो आहे, पर टाइमिंग एॾी ग़लति थी वई आहे जो जीअं प्राइम मिनिस्टर साहिबु हुते पहुता आहिनि रशिया में, त अॼु रशियन यूक्रेन ते हमला करणु शुरू करिया आहिनि। हिकिड़ो ॾाढो मतिलबु पाकिस्तान जे हिसाब सां ॾाढो ख़राबु मैसेज वञे पियो। जॾहिं त असांजा सफ़ारती तहलकात, मुआशी तहलकात ऐं इवन सिक्योरिटी जा तहलकात उहे असांजा यूरोप ऐं अमेरिका सां वधीक सलाड़ियल आहिनि बनस्पत रशिया जे। रशिया असांखे हिकिड़ो वॾो प्रोजेक्ट ॾिनो हुयो स्टील मिल जो, जेको असां उहो हलाए कोन सघिया आहियूं। हींअर स्टील मिल जी पोज़ीशन जेका आहे उहा सभिनी जे साम्हूं ई पई आहे। हाणे असांखे इन मां छा मिलंदो? कुझु मुआइदा, कुझु MOU साइन थींदा, को गैस वग़ैरह जेको उन्हनि जो ठहे थो पियो, पर जेको नुक़सानु पवंदो न असां अगरि उनखे ॾिसूं त अमेरिका तव्हांखे हींअर प्यारनि ऐं मिठनि लफ़्ज़नि में इहो चयो आहे त तव्हां असां सां हमेशह गॾु रहिया आहियो, जमहूरी हुकूमतुनि खे असां सपोर्ट कयो आहे
ऐं असां इन खे मतिलबु लफ़्ज़नि में ईअं जो त असां इन दौरे खे कंहिं बहितर नमूने सां कोन था ॾिसूं पिया। ऐं इवन यूरोप आहे, हाणे असांजा जेके हिते ओवरसीज़ माण्हू आहिनि वीचारा, जेके हितां वञी उते मज़दूरियूं करे कमाइनि था, पोइ हाणे उते बहितर पोज़ीशन में अची विया आहिनि, ऐं उहे जेके रिमिटेंस मोकिलनि था हेॾे पिया, उन में मेजर शेयर अमेरिकन ऐं यूरोप जो आहे। उन में को मुश्किल सां मूंखे कंफर्म त न आहे, पर को 2 या 3% को रशिया या चाइना मां ईंदा हुजनि रिमिटेंस। अदरवाइज़ असांजा जेके रिमिटेंस जेके डॉलर्स जा अचनि था पिया, उहे यूरोप जे मुल्कनि मां या अमेरिका मां अचनि था पिया। ऐं जॾहिं यूरोप ऐं अमेरिका हिकिड़े पेज ते ऐं बाक़ी पूरी दुनिया इन ॻाल्हि ते बीठी आहे त जेको रशियन जो हमलो यूक्रेन ते आहे उहो बहितर न आहे, मुनासिब न आहे, त असांजो एक्शन इहो हुजणु खपे त असां ॿी पोज़ीशन में त न आहियूं जो हिननि जो ठाह कराए सघूं। PM साहब त चवे थो त USA जो ऐं USSR जो असां जेको हींअर सोवियत रूस आहे उनजो असां ठाह कराईंदासीं, उनजी हाणे पंहिंजी फिलोसॉफी आहे, उन ते असां बहस बि कोन कंदासीं। बाक़ी मुंहिंजो इहो आहे त जेकॾहिं असां यूरोप खे ऐं अमेरिका खे नाराज़ करियूं था पिया, असांखे वधि में वधि फ़ाइदो यूरोप ऐं अमेरिका खां पवे थो पियो। मईशियत असांजी मार्केट यूरोप आहे, असांजी मार्केट चाइना बि न आहे, असांजो मार्केट रशिया बि न आहे, असां उन्हनि जो मार्केट आहियूं। त हाणे जॾहिं असां यूरोप खे नाराज़ कयूं था पिया, असांजा उते माण्हू इलाही सारा जेके वीचारा कमु कनि था पिया ऐं उन्हनि जी रिमिटेंस पाकिस्तान ते अचनि था, जेको मेजर शेयर आहे असांजी इकोनॉमी जो, त लामाला उनखे धकु लॻंदो। ऐं पिण असां FATF में वेठा आहियूं, उते असां ऑलरेडी ग्रे लिस्ट में वेठा आहियूं। इहे सभु शयूं असांखे सोचणु पवनि। ऐं हिन खां मूंखे लॻे ईअं थो त PM साहब बि असांजे जेके इस्टेब्लिशमेंट जे मुखालफ़त में उते वियो आहे। मूंखे महसूसु थो थिए पिए इस्टेब्लिशमेंट इन ॻाल्हि ते राज़ी न आहे त को असां यूरोप सां या अमेरिका सां पंहिंजा तइलुकात ख़राबु कयूं। सो मूंखे इहो दौरो फ्रूटफुल कोन थो लॻे पियो ऐं उन जा डीमेरिट्स वधीक लॻनि था। कर्ज़ में हिन वक़्तु पाकिस्तान जो अवाम जिथे ॿियनि केतिरनि शयुनि खे भोॻे पियो ऐं जिन में सभिनी खां वधीक महांगाई आहे ऐं मुआशी ग़ैर इस्तेहकामी सूरत हाल आहे। हींअर जेका सभिनी खां वॾी सिंध में हिकिड़ी ग़ैर यकीनी सूरत हाल पैदा थी वई आहे त माण्हू ॿाहिरि थो निकिरे, हुनखे ख़बर कोन्हे त मूं वटि जेका शइ या मूं वटि जेका मुंहिंजे हथ में जेके असेट्स आहिनि उहे मूंखां फुरिजी वेंदा, यानी स्ट्रीट क्राइम जेको आहे उहो वधे पियो। त उनजे वधण जा कहिड़ा सबब था थी सघनि जो हिकदमि असां ॾिसूं पिया त स्ट्रीट क्राइम जेको आहे एतिरो उरूज ते पहुची वियो आहे? ॾिसो, जुर्म थियणु पूरी दुनिया में इहो थिए थो पियो। उन जुर्म जो सदेबाब करणु ऐं उन मुजरिम खे कैफ़रे किरदार ताईं पहुचाइणु इहो हुकूमत जो कमु हूंदो आहे। इहो असां चऊं त किथे बि जुर्म कोन थो थिए, इहो सही न हूंदो। असां वटि पंहिंजे मुल्क में, पाकिस्तान में, ख़ासि तौर ते सिंध में ऐं ख़ासि तौर ते हिन वक़्तु शहर कराची में स्ट्रीट क्राइम साॻी पोज़ीशन में अची वियो आहे जेको अॼु खां 8-10 साल पहिरीं जो हुयो। ऐं माण्हू पंहिंजा मोबाइल न पिया वीचारा खणी सघनि, ATM में वञनि पिया त उतां उनखां फुर थिए पई। ऐं उनजो बिल्कुलु इहो सबबु आहे त उते मुख़्तलिफ़, छो त कराची हिकिड़ो उहा रिवाइव थिए थी पई, पर उन में ॾिसो उन वक़्त में ख़ाली MQM हूंदा हुया, पर हाणे मुख़्तलिफ़ गुरू अची विया आहिनि। ऐं उहे गुरू जेके सम्झो त असां कंहिं बि कम्यूनिटी जो नालो न वठूं त बहितर आहे, पर जेके ॿाहिरियां हिते अचनि था ऐं उन्हनि जी डॉक्यूमेंटेशन कोन्हे का, ऐं उन्हनि जा हिकिड़ा ग्रुप ठहनि था, माफ़िया ठहे थी, पोइ उहे जेके फुरूं कनि था। हाणे ॾिसो, जेकॾहिं तव्हां खां को कैमरा या तव्हां खां मोबाइल फुरे वञे त उनखे लामाला किथे सेल करणी आहे। तव्हां खां को मोटरसाइकिल फुर करे वञे, लामाला उनखे सेल करणी आहे। तव्हां खां कार फुर करे वञे, लामाला उनखे सेल करणी आहे। उहे सेल किथे पिया थियनि? माना हिकिड़ो पूरो हिननि जो गैंग आहे। उन गैंग खे ॾिसो, तव्हां इअं सां त कुझु न करे सघंदासीं, पर हुकूमत में जंहिंखे एतिरो पावर आहे, जंहिंजे हथ में पुलिस आहे, जंहिंजे हेल्प में रेंजर्स अची वई आहे, उहे बि चवनि था असां बेवस आहियूं। त पोइ जेकॾहिं हुकूमत बेवस आहे, सिंध गवर्नमेंट बेवस आहे, एतिरी पुलिस जे हुजण जे बावजूदि अवाम टैक्सिस ॾिए थो पियो, उनखे वापसी में छा थो अमन कोन थो मिले पियो। माना हलंदे रस्ते में हू अचे था बीहरनि ऐं वीचारा घर जे दर ते, तव्हां ॾिसो हींअर फुटेज त अचनि था पिया, घर जे दर तां हुनखां फुरनि था, चुपी खे बीठा आहिनि। को कंहिंखां मोटरसाइकिल फुर थियो वञे थी। हिकिड़े माण्हू जो तव्हां ॾिसो सहाफ़ी हुयो, उन वीचारे उहो कोशिशि कई त उनखे बचायां, उनजो मर्डर थी वियो। हाणे उहे तव्हांजा अचनि था इन में, तव्हांजे जेके क्लोज सर्किट कैमरा में आहिनि, CCTV में अचनि था पिया, उहे पकड़िया कोन था वञनि पिया। इहो कंहिंजो कमु आहे?
तव्हां जॾहिं हींअर चओ था पिया त असां हिन खे सेफ सिटी कंदासीं, गुज़िरियल 1.5 साल खां ॿुधूं पिया त सेफ सिटी कंदासीं, पूरियूं कैमराऊं लॻाईंदासीं। तव्हां वटि जेके मौजूदु कैमराऊं आहिनि उहे इन लाइक़ ई कोन्हनि त तव्हां उन जेको मुजरिम आहे उनखे तव्हां आइडेंटिफाई करे सघो। ही तव्हांजा जेके पुलिस वारा आहिनि, हाणे ॾिसो जुर्म असां चवंदा स्ट्रीट क्राइम छो थो थिए पियो? आम हिकिड़ो जवाबु अची थो वञे त इहो त महांगाई आहे ऐं माण्हू वीचारा परेशान आहिनि महांगाई जे करे। तव्हां वरी पंहिंजी जेका ज़िम्मेवारी उहा खणी तव्हां ॿिए खां ॾेई छॾियो पिया। आमतौर ते हींअर इहो सिंध गवर्नमेंट जो इहो वतीरो थी वियो आहे त हू पंहिंजी थोरी ज़िम्मेवारी खणी वफ़ाक़ खणी थो छॾे पियो। तव्हां छा था करियो पिया? तव्हां जेॾो निकिरो था त तव्हांजे अॻियां 10 स्क्वाड, पुठियां तव्हांजा 10 स्क्वाड, को बि निकिरे थो, ऑफिसर निकिरे थो, माना आम माण्हू बेयारो मददगार आहे, ॾिसे थो पियो त असांखे कीअं था फुरजूं पिया, इन करे हू चुप करे बीठो आहे। तव्हांजो SHO लॻे थो कंहिं सुठे थाणे ते उहो पैसा ॾिए थो पियो, पोइ उनखे त नौकिरी मिले थी पई, पैसा उनखे पघार मिले थी पई, पोइ छो थो पैसा वठे? इहो ॾिसो तव्हांजो सबब कहिड़ा आहिनि स्ट्रीट क्राइम जा। अजीब लॻंदो आहे जॾहिं मूंखे त को वीचारो रक्षा ड्राइवर हूंदो आहे या को भगल सुज़ुकी हलाईंदो आहे ऐं उनखे ट्रैफिक वारो रोकियो, उन खां 50 या 100 रुपया वठंदो आहे पियो। माना इहे सबब आहिनि न, जेको ट्रैफिक जो सार्जेंट या ट्रैफिक जो सिपाही 80,000 पघार खणे थो पियो, उन खां रक्षा वारे खां जेको वीचारो सॼे ॾींहं में 500 तो कोन थो कमाए पियो, या हिकिड़ो मोटरसाइकिल ते को ॿार थो वञे उन खां 50 रुपया थो वठे पियो। ही तव्हांजी बैड गवर्नेंस जो हिकिड़ो वाज़िह ऐं साम्हूं इहो वधनि पिया न इहे। माना तव्हांखे हिन जॻह ते पहुचणो आहे, उन लाइ तव्हांखे पैसा ॾियणा आहिनि। तव्हांखे राति जो मोबाइल वठी वञणी आहे, उनखे तव्हांजो न मिलंदो, डीज़ल बि न मिलंदो मोबाइल जो, ऐं तव्हांखे सुबुह जो 50,000 रुपया जमा करणा पवंदा। हाणे ही तव्हांखे रोकींदो? क्रिमिनल खे त छॾियो, पर तव्हां राति जे टाइम में जेकॾहिं तव्हांखे कराची में मोबाइल मिली वञे, तव्हांजा 500 रुपया ॿिया 1000 रुपया तव्हांजो वियो हलियो। ही जियातियूं आहिनि, ही बैड गवर्नेंस आहे। त इहो इनखे तव्हां मुआइशत सां न ॻंढियो। जेकॾहिं उनजो हूंदो बि त मुश्किल सां 1% हूंदो, बाक़ी हिकिड़ी माफ़िया आहे, पूरी गैंग आहे, ऐं उन गैंग खे टोड़णो हुकूमत जो कमु आहे, पर उनखे टोड़े कोन थी। छो त SHO पैसा कंहिंखां वठंदो? क्रिमिनल खां वठंदो न, तव्हां मूंखां कोन वठंदो। त हू क्राइम खे प्रोमोट था कनि पिया, त जीअं क्राइम थियनि पिया, जुआ जा टिकरा हलनि पिया, शराब नोशी हले पई। तव्हां ॾिसो हींअर टंडो अलायार में, टंडो जाम में केतिरा माण्हू वीचारा मरी विया शराब पीअंदे, पोइ या तव्हांजी पुलिस खे ख़बर कोन थी पए पई। सो ही सॼो बैड गवर्नेंस जे करे इहे सबब आहिनि। पोइ उनखे तव्हां कहिड़े तरफ़ खणी था वञो? सुमर साहब, यार काज़ी साहब जिन पंहिंजी ॻाल्हि ॿोल में चयो त कराची में मुख़्तलिफ़ माफ़िया जा ग्रुप जेके आहिनि उहे वधनि बीजनि पिया, ऐं उन्हनि जे ॾोहनि जी जेका सपोर्टर आहे उहा ख़ुदि जेका आहे, असां केॾी महिल असांखे पुलिस जी नज़र अचे त असां उन्हनि ग्रोहनि जो ज़िम्मेदार कंहिंखे चऊं या कंहिंखे ठहिरायूं त उहे ग्रोह छो पिया वधनि। उहे माफ़ियाज़ जेके आहिनि उहे कराची जहिड़े शहर में, मेट्रोपॉलिटन सिटी में, उहे किथां पिया अचनि? उन्हनि माण्हुनि जी रजिस्ट्रेशन छो नथी थिए? जेके माण्हू अचनि था उहे अची हुते आबाद थी वञनि ऐं पोइ अॻियां हली उहे ॾोहारी जेके आहिनि से ग्रुपनि में शामिल था थी वञनि, त उनजो ज़िम्मेदार असीं कंहिंखे चऊं? काई साहब इन ई मौज़ू ते पंहिंजी ॻाल्हि करे वियो आहे त असां वटि दरअसल इरादो ई कोन्हे ऐं कानून जो इतलाक़ कोन्हे। त जुर्म जेको आहे उहो जॾहिं खां वठी इंसान आहे तॾहिं खां वठी आहे, ऐं जुर्म रहंदो, पर सुठनि माशरनि में, सेहतमंद माशरनि में उनजी पनिशमेंट आहे ऐं उनजे कानून जो इतलाक़ आहे। उन करे उन्हनि जुर्म जी शरह घटाए छॾी आहे, ऐं दुनिया में इलाही मुल्क आहिनि जिन में जुर्म आहे ई कोन। असीं चऊं था पाकिस्तान में बि मतिलबु माना ॿियनि शहरनि में बि, इवन इस्लामाबाद में बि विच में जेके माना अख़बारी ख़बरूं हुयूं त उते बि मतिलबु माना क्राइम जी लेवल वधियल आहे। पर कराची खे छाकाणि जो क्राइम जी हिस्ट्री आहे, स्ट्रीट क्राइम जी पुराणी हिस्ट्री आहे। थियो छा आहे उन में त न सिर्फ़ु पुलिस उन में भाङे भाईवारती आहे, पर पुठियूं जेके दौर हो उन में जेके माना सियासी हुकूमतूं हुयूं ऐं माफ़िया टाइप हुयूं, उन्हनि छा कयो जो उन्हनि पुलिस जो जेको तरीक़ेकार हो उन खे ख़तमु करे छॾियो। पुलिस नाले में वर्दी में हुई, पर पुलिस जो अमल दख़ल शहर में हुई कोन। सियासी मक़ासद जे लाइ इस्तेमालु थी पुलिस, ऐं उन खां पोइ पुलिस खे बि माना इहो हक़ु ॾिनो वियो त तव्हीं मतिलबु माना क्रिमिनल सां गॾिजी वञो त बि असांखे एतिराज़ु कोन्हे। टी ॻाल्हि जेका इहा आहे त कराची जेको आहे उहो सॼे पाकिस्तान जो माशी हब आहे, ऐं असीं सभु ख़ुशी सां था चऊं, असांजा अरबाब इक़्तिदार ख़ुशी सां था चवनि त कराची मिनी पाकिस्तान आहे।
उन में माण्हुनि जो जेको फ्लो आहे अफ़गानिस्तान मां, ॿियनि सूबनि मां, बर्मा मां, बंगालीस आहिनि, बर्मीज़ आहिनि, अफ़गानी आहिनि, त इहे सभई माण्हू आहिनि, उन्हनि जी रजिस्ट्रेशन कोन्हे, उन्हनि जो कोई रिकॉर्ड कोन्हे। ऐं कराची जी आबादी बि तमामु वधी वई आहे, पकिड़ी वई आहे। असां वटि चवनि था त भई नादरा जेको आहे उहा डेटाबेस आहे, उन वटि सभई माना अंग अखर आहिनि, पर आउं नथो सम्झां त कराची जे मुतलिक़ जेके आहिनि उहे सही माना में ऐं पूरे में पूरा अंग अखर नादरा वटि आहिनि। नादरा त कॾहिं कॾहिं उनजा मुलाज़िम बदिली वञनि इन करे उहे कूड़ा शनाख्ती कार्ड वेठा आहिनि। त ॻाल्हि इहा आहे त माण्हुनि जी रजिस्ट्रेशन ऐं माण्हुनि जो इंदिराज ऐं माण्हुनि जी नज़र रखे सिंध सरकार ऐं वफ़ाक़ी सरकार उनजी मदद करे त जीअं स्ट्रीट क्राइम जेको पुराणो आधार आहे कराची जो, चवनि था त हिननि गुज़िरियल महीने में 21,000 वारदातूं थियूं आहिनि कराची में, ऐं माण्हू जी इज़त महफ़ूज़ कोन्हे, माण्हू जो जी मिल्कियत महफ़ूज़ कोन्हे, माण्हू ATM मां पैसा कढाए निकिरे उहो महफ़ूज़ कोन्हे, हुनजी गाॾी महफ़ूज़ कोन्हे, हुनजो मोबाइल महफ़ूज़ कोन्हे। त मुराद अली शाह साहब जीअं चयो त माशी मसइलो आहे, त काज़ी साहब ॿुधायो बराबरि माशी मसइलो हूंदो 1%, 99% जेका आहिनि उहा नाहिली आहे। सरकार खे माण्हुनि जे जेको शरीफ़ माण्हू आहे पाकिस्तान जो, सिंध जो, कराची शहर जो, उन जी मदद लाइ सरकार खे, सिंध सरकार खे, वफ़ाक़ी सरकार खे उन्हनि जी मदद लाइ अचिणो पवंदो। ऐं क्राइम जी जेका लेवल आहे उहा तमामु वॾी आहे। माण्हू कराची जो जेको आहे न उहो ज़हनी बीमार थी वियो आहे। उन जी मदद लाइ ऐं पाकिस्तान जे माण्हुनि जी मदद लाइ, पाकिस्तान मां जराइम जी ख़ात्मे जे लाइ वरी मां अर्ज़ु कंदुसि त सिंध सरकार खे ऐं वफ़ाक़ी सरकार खे जल्द माना हरकत में अची उन्हनि इन सॼे क्रिमिनल गैंग्स ते गिरफ़्त करणु खपे। ऐसा वरी तव्हां खां सवाल आहे त हींअर सुमरो साहिब जन बि चयो त माण्हू पंहिंजी इज़त बचाइण जे लाइ जेको आहे सो तमामु घणो मजबूर आहे, ऐं उनजी सूरत हाल इहा आहे त उहो केॾांहुं वञे, कंहिंखे चवे, न उनजी जान महफ़ूज़ आहे, न उनजी इज़त महफ़ूज़ आहे, न उनजो माल महफ़ूज़ आहे। आवाम बसि भोगे पियो केॾांहुं वेंदो। जॾहिं हुनजे हथ में को अचे थो पर्ची जो हथियार, तॾहिं हू उनखे सही इस्तेमालु कोन थो करे, पोइ 5 साल रोए थो पियो। मतिलबु अफ़सोस इहो आहे त गुज़िरियल 14 सालनि खां हिकिड़ी पार्टी जी हुकूमत हले थी पई। असां सूबे सिंधी ख़ासि तौर ते ॻाल्हि था करियूं पिया, बाक़ी का उते KPK जी या पंजाब जी या बलोचिस्तान जी सूरत हाल का बहितर कोन्हे का, पर हिते असां वटि वधीक आहे त हिकिड़ी मुसलसल पार्टी 14 साल हलण खां पोइ जेकॾहिं आम माण्हू खे सिक्योरिटी बि न ॾेई सघे, बाक़ी सभु शइ जे पाणी हू पंहिंजो पाण थो वठे पियो, इलाजु पंहिंजो पाण थो कराए, स्कूल प्राइवेट थो इस्तेमालु करे, अमुन मान ॾियो हुनखे त घर में सुम्ही सघे। उहो एसि ताईं कोन थींदो। तव्हां अगरि हक़ीक़त पुछणु चाहियो था त न सिर्फ़ु शहर पर ॿाहिराड़ियुनि में बि इहे जेके माण्हू आहिनि, सो कॉल्ड पॉलिटिशियन आहिनि, पुलिस जो ऐं उन्हनि जो पाण में नेक्सस आहे, ऐं उहो ताक़तवर सम्झो वेंदो आहे वॾेरो जंहिं वटि बदमाश हुजनि। जेकॾहिं बदमाशी न हूंदा त उहो उनखे आम माण्हू बि उनजी फितरत थी वई आहे, आम माण्हू चवंदो त हिन मां मूंखे फ़ाइदो ई कोन पवंदो। सो पोइ असांखे इहे जेके भोगना आहियूं भोगजंदा पंहिंजो, असांजो पंहिंजो इन में क़सूरु आहे। हाणे इहो क़सूरु असां केसि ताईं पाण सां कंदा रहंदासीं इहो टाइम ॿुधाईंदो। बाक़ी हिननि मञा तवको सची पुछो मूंखे कोन्हे का, छो त ही त चाहिनि था पिया त अफ़रा तफ़री हुजे, माण्हू परेशान हुजे, त पंहिंजे कंहिं जाइज़ मसइले जे लाइ गॾिजे न, अवाम खे गॾिजणो पवंदो। ही ॾिसो, जेकॾहिं कंहिं जे मतिलबु घरवारी सां गॾु थो वञे पियो मोटरसाइकिल ते, उनखां बाइक फुरनि था, उनखे थप्पड़ हणनि था, त उनजी केॾी इंसल्ट थिए थी। बाइक ते वञे थी पई, या हू नौजवान धीउ सां गॾु थो वञे पियो, कॾहिं कॾहिं उन्हनि सां बदतमीज़ी कनि था पिया, ही ख़ाली फुर कोन्हे का, हुनजी ह्यूमिलेशन थिए थी पई, पर चुप करे वेठा आहियूं। ऐं उन्हनि जी तव्हां यकीन कयो त FIR कोन थी कटिजे। थाणे में तव्हां वेंदो न NC कटाए छॾियो, न त FIR लाइ वरी तव्हां कंहिं पंहिंजे पॉलिटिशियन साहिब खां या कंहिं ऑफिसर खां तव्हां चवराईंदो, तॾहिं तव्हांजी FIR कटिबी। इहा पोज़ीशन पहुती आहे वञी, अवाम खे भोगणो पवंदो, जेसि ताईं भोगे उनजी मर्ज़ी आहे। नाज़रीन, अॼु जो असांजो प्रोग्राम सूरत हाल हाणे पुॼाणी ते थो पहुचे। उमेदु आहे त तव्हां प्रोग्राम ॾिसंदा ऐं असांजे प्रोग्राम जे मुतालिक़ पंहिंजो कमेंट करे असांखे ज़रूरु आगाह कंदा। पर अहम ॻाल्हि इहा आहे त असांजो प्रोग्राम ॾिसण खां पोइ जेकॾहिं तव्हां अञा ताईं असांजे चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो त असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। अल्लाह वारी।